सिंध ऑनलाइन स्कूल मज़मून साइंस क्लास 8 बाब पहिरियों सबक 5 जिस्मानी अमल बॉडी एक्शंस। ॾोहिटनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां नाना आबिद। ॿारो पोयनि सबक़नि में असां सेंट्रल नर्वस सिस्टम जे बारे में पढ़ियो हो। अचो त असां हिन सबक में चकरदार नर्वस सिस्टम जे बारे में पढ़ंदासीं। पर चकरदार नर्वस सिस्टम ते अचण खां पहिरीं अचो त असां ॾिसूं त इंसान जा अमल कहिड़ा हूंदा आहिनि ऐं उहे कीअं थींदा आहिनि। ॿारो अचो त हवासी मालूमात यानी सेंसरी इनपुट जे बारे में असां जेको 6 7 दर्जे में पढ़ियो आहे उनखे हिकिड़ो दफ़ो वरी पंहिंजे दिमाग़ में ताज़ो कयूं। हवासी मालूमात इर्द गिर्द जे माहौल जो हमा वक़्तु इतला ॾेई उज़वनि खे अमल करण जी तरगीब ॾींदी आहे। यानी असां जेको अमल कंदा आहियूं असां हवासी मालूमात जे आधार ते कंदा आहियूं। उन में तहरुक यानी उहा शइ आहे जेका बैरूनी अंदरूनी शइ अमल जेको उज़वे या ओॾे ते असर अंदाज़ थिए थो ऐं जानवर खे रद अमल ते तहरीक ॾिए थो यानी स्टिमुलस हूंदो आहे उनखे तहरुक चइबो आहे। ऐं ख़बरूं यानी रिसेप्टर्स उहे ख़ासि जीव घरड़ा या तंतुनि जूं पुछड़ियूं हूंदियूं आहिनि जेके जानदार खे तहरुक जो इतलाह यानी ख़बर ॾियनि था। तो असांखे रिसेप्टर्स इतलाह था ॾियनि उन इतलाह ते स्टिमुलस पैदा थो थिए ऐं उहो स्टिमुलस असांखे अमल करण ते तरगीब थो ॾिए। सो अमल हिन इतलाह ते मुनसिर हूंदो आहे। असां ॾिसूं त असां वटि जेके सेंसिस आहिनि उहे 5 आहिनि जंहिंमें आहे छुहण ॾिसण सुंघण ॿुधण ऐं चखण। सो इन्हनि 5 सेंसिस मां असांखे तहरुक मिले थो ऐं हिन तहरीक सां असां अमल कयूं था। ऐं तहरुक ज़रूरी न आहे त ॿाहिरियों हुजे उहो अंदरूनी थी सघे थो। इर्द गिर्द जो माहौल सिर्फ़ु ॿाहिरियों कोन्हे उहो अंदरियों थी सघे थो। ॿार जिस्म जूं हरकतूं ऐं कम यानी एक्शन्स यानी अमल दिमाग़ सां कंट्रोल थींदा आहिनि ऐं दिमाग़ उन्हनि खे कंदो आहे। सो उन में कुझु कम अहिड़ा हूंदा आहिनि जेके रज़ाकार शऊरी इख़्तियारी ऐं मर्ज़ी वारा हूंदा आहिनि वॉलंटरी कम हूंदा आहिनि। उहे कम हूंदा आहिनि जेके इंसान पाण पंहिंजी मर्ज़ीअ सां कंदो आहे। मिसाल तौर मूंखे पंहिंजी बाहि मथे करणी आहे त मुंहिंजो दिमाग़ हुकुम ॾींदोसि मुंहिंजे मुश्कुनि खे त तव्हां इन बाहि खे मथे कयो। उन खां पोइ छा थींदो जो जेका मथी मुश्क आहे जंहिंखे बाइसेप चइबो आहे उहा छिकजंदी ऐं हेठि रिलैक्स थींदी यानी ढिली थींदी मुंहिंजी बाहि मथे थींदी। हीअ जेको आहे कंट्रैक्ट थींदी हीअ रिलैक्स थींदी। पर जेकॾहिं बाहि हेठि करणी आहे त उबतड़ में हीअ रिलैक्स थींदी ऐं हीअ कंट्रैक्ट थींदी बाहि हेठि थींदी। त अहिड़ी तरह इहो अमल थींदो ऐं उहो अमल मुंहिंजी पंहिंजी मर्ज़ीअ सां थींदो। उन खां अलावा जेकॾहिं मूंखे हलणो आहे त मां दिमाग़ मां मैसेज ॾींदुसि या हुकुम ॾींदुसि जेको न्यूरॉन जे या नर्व जे वसीले मुंहिंजे हेठियुनि मसल्स ताईं पहुचंदो टंग जे हेठियुनि मसल्स ताईं पहुचंदो मुंहिंजो पेर मथे थींदो ऐं हुन में मां हलणु शुरू कंदुसि। सो अहिड़ी तरह इहे ॿई अमल जेके आहिनि या ॿिया घणेई अमल आहिनि उहे मुंहिंजे इख़्तियार में आहिनि। मां हुकुम ॾींदुसि पंहिंजे दिमाग़ खे चवंदुसि तॾहिं उहो दिमाग़ अॻियां हुकुम पहुचाईंदो। हिननि खे असां वॉलंटरी एक्शन्स चवंदा आहियूं यानी रज़ाकार शऊरी इख़्तियारी या मर्ज़ी वारा कम। पर ॿारो कुझु कम हूंदा आहिनि जेके गैर रज़ाकार गैर शऊरी गैर इख़्तियारी यानी पाण मुराद हूंदा आहिनि उनखे असां इनवॉलंटरी एक्शन्स चवंदा आहियूं जंहिंमें मुंहिंजो दिमाग़ को उनखे हुकुम कोन ॾींदो आहे या मां उनजे बारे में सोचींदो कोन आहियां उहे पंहिंजो पाण थींदा आहिनि। उहे अमल आहिनि साहु खणणु दिलि जो धड़कणु अखि जो चिंबजणु रत जो दॿाउ ज़ाब्ते में रखणु। असांजे हाज़मे जो सिरिश्तो सॼो असांजे इनवॉलंटरी एक्शन ते कमु कंदो आहे। ज़ाहिर ते बि कमु थींदो आहे न या असां जेको साहु था खणूं त फिफड़नि जो जेको आहे फैलजणु ऐं सुकिड़जणु उहो जेको आहे उहो बि इनवॉलंटरी आहे। असांजो मसानो जेको कमु करे थो उहो बि इनवॉलंटरी आहे। असांजे रत जे दौर जो जेको सिरिश्तो आहे उहो बि इनवॉलंटरी आहे। दिलि जो धड़कन इनवॉलंटरी आहे ऐं बुकीअ जो कमु बि इनवॉलंटरी आहे। सो इहे सभु गैर रज़ाकार गैर शऊरी गैर इख़्तियारी या पाण मुरादो कम आहिनि पर दिमाग़ उन्हनि खे कंट्रोल करे थो ऐं उन्हनि खे हर वक़्तु ज़ाब्ते में रखे थो। उन जे बारे में असां रुॻो सोचूं कोन था। ॿारो असांजो जिस्म कुझु अहिड़ा अमल कंदो आहे जंहिंमें असांजी सोच शामिल न हूंदी आहे ऐं न वरी दिमाग़ जो हुकुम शामिल हूंदो आहे। मिसाल तौरु जेकॾहिं असां कंहिं बाहि जे मथां पंहिंजो हथु रखंदासीं त असां फौरन उहो हथु हटाए छॾींदा आहियूं या असांजे गोॾे जी ढकणीअ जे हेठां थोरो बि धकु लॻंदो असांजी टंग फौरन मथे थी वेंदी आहे। इन खां अलावा ॿिया जेके इज़तिरारी अमल आहिनि उन में छिक जो अचणु। असांखे जेकॾहिं नक में थोरी बि सुर सुर थिए त छिक थींदी आहे
अहिड़ी तरह गले में सुर सां खंघि थींदी आहे, या असांजे जेकॾहिं का उॾामंदड़ शइ ईंदी आहे असांजे अखियुनि जे पासे त असांजूं अखियूं फौरन बंदि थी वेंदियूं आहिनि। इहे सभु इज़तिरारी लाशोरी अमल आहिनि, इन्हनि खे असां रिफ्लेक्सिस चवंदा आहियूं। ॿारो हिन तस्वीर में या हिन खाके में असां ॾिसंदासीं त इज़तिरारी लाशोरी अमल कीअं थिए थो। इज़तिरारी लाशोरी अमल जो मर्कज़ मग़ज़ी ॾोरी हूंदी आहे, यानी स्पाइनल कार्ड हूंदो आहे। सॼो अमल इन स्पाइनल कार्ड में ई थींदो आहे। जेके तंतू उन में इस्तेमालु थींदियूं आहिनि ॻाढ़े रंग वारियूं आहिनि ओसाननि वारियूं तंतू, पैगाम वारियूं सायूं तंतू आहिनि पैगाम रसान तंतू, ऐं अमल वारियूं यानी मोटर नर्व या मोटर न्यूरॉन्स नीरे रंग वारियूं तंतू। सभिनी खां पहिरीं जॾहिं गर्मी थी लॻे थके त उहो तहरक पैदा थो थिए, यानी स्टिमुलस पैदा थो थिए। उन स्टिमुलस जे करे असांजा जेके हथ जा खाबरू आहिनि उहे तहरक महसूस था कनि ऐं सूर ऐं गर्मीअ जो अहसास थो थिए। ऐं उहे खाबरू उहो अहसास यानी उहे इशारा हवासी तंतुनि जे मार्फत मोकिलनि था हरा मग़ज़ ॾे, यानी असांजे स्पाइनल कार्ड ते, यानी मग़ज़ी ॾोरीअ ते। जॾहिं उहे मग़ज़ी ॾोरीअ ते पहुचनि था त मग़ज़ी ॾोरी फौरन जेको आहे अमल वारे तंत खे हुकुम वारो इशारो थी जारी करे। अमल वारी तंत जे में हुकुम वारो इशारो जारी थियो जेको पठनि ताईं पहुतो। जेके असांजा पठ आहिनि उहे उन हुकुम जे करे सुसण ऐं फैलजण था शुरू कनि, ऐं हुनजे करे असांजो हथु मथे थो थी वञे। साॻे वक़्तु जंहिं वक़्तु अमल वारी तंत मां हुकुम वारे इशारे जो इजरा थिए थो, उन महिल ई मग़ज़ खे बि इतलाह जो इजरा थिए थो। सो इहे ॿई अमल गॾु था थियनि। अहिड़ी तरह इज़तिरारी लाशोरी अमल मुकमल थिए थो। ॿारो असां टिनि क़िस्मनि जा अमल त ॾिठा, असांखे ख़बर आहे दिमाग़ उनखे कंट्रोल कंदो आहे, ऐं या दिमाग़ या नर्वस सिस्टम जो ॿियो हिसो जंहिंखे असां स्पाइनल कार्ड चवंदा आहियूं या मग़ज़ी ॾोरी, उहा कंट्रोल कंदी आहे। हाणे असां ॾिसंदासीं त जानवरनि जूं एसाबी हालतूं कीअं आहिनि, कहिड़ियूं हूंदियूं आहिनि सभिनी जानदारनि जूं, इंसान जूं ऐं ॿियनि जानवरनि जूं। मां इंसान जी मिसाल थी चवंदुसि ऐं उहो सभिनी जानवरनि ते लागू हूंदो। पहिरीं हालत हूंदी आहे आराम ऐं हाज़मे जी हालत, जंहिंखे असां अंग्रेज़ी में रेस्ट ऐं डाइजेस्ट चवंदा आहियूं। सो असां जेकॾहिं कंहिं लॉन में या कंहिं बाग़ में वण जे हेठां ॿूटनि जे चौधारी वेठा आहियूं त आराम सां उते असां आराम पिया था कयूं। इन आराम में छा थो थिए, असांजो जेको आहे जिस्मानी हालत कीअं थी थिए, असांजूं अखियूं ॿूटजनि थियूं या निमाड़ियूं थियूं वञनि, असांजा साह जेके आहिनि उहे आहिस्ते था थी वञनि ऐं गहरा था थी वञनि, असांजूं जेके मुश्कूं आहिनि उहे ढरियूं ऐं पुरसकून थी वञनि, रिलैक्स थी वञनि मसल्स। असांजे दिलि जो धड़कण आहिस्ते थो थी वञे, ज़ोर सां कोन थी धके, ऐं इन में असांजो जेके जिस्म में जीव घरड़ा बीमार थी विया आहिनि या मुश्किल में आहिनि उन्हनि जी बहाली थिए थी ऐं नवां जीव घरड़ा पिणु ठहनि था। इन अमल में असांजी कुवत जे मुदाफ़ियत जी कुवत में यानी कुवत मुदाफ़ियत में वाधारो थिए थो ऐं असांजो हाज़मो सुठो थो थिए ऐं असांखे घुलण मिलण जी सलाहियत में वाध अचे थी ऐं असां ॿियनि सां मिलण जो शौक़ु पैदा थिए थो असां में। ॿारो ॿिए तरह ॾिसो त जेकॾहिं तव्हां ॾींहं जो सॼो कमु करे पंहिंजो ऐं वञो था सुम्हणु, तव्हांखे ॾिसण में थो अचे त आरामदार तव्हांजो बिस्तरो जेको आहे तयारु पियो आहे, तव्हां सोचो था हाणे वञी बसि लत खोले ऐं सुम्ही पवंदुसि ऐं आराम, पर जीअं रिली था हटायो तुंहिंजे हेठां नांग वेठो आहे, पोइ छा कंदो? पोइ त हाणे तव्हां सां मुश्किल थींदी न, तव्हांजो छा रिएक्शन हूंदो? तव्हांजो रिएक्शन इहो हूंदो, तव्हां डिॼी वेंदो, तव्हां परे थी वेंदो। हिकिड़ो तव्हांजी हिकिड़ी अहिड़ी हालत आहे जंहिंखे असां आम हालत कोन था अची सघूं, या आम हालत न आहे। इन हालत में तव्हां छा फ़ैसिलो कंदो? तव्हां या त भॼण जी कोशिशि कंदो त भॼी वञो जीअं नांग तव्हां ताईं न पहुचे, या जेकॾहिं तव्हां वटि को डंडो आहे या ॿियो हथियार आहे तव्हां हुनखे मारण जी कोशिशि कंदो। इन अमल खे असां चवंदा आहियूं गैर मामूली रद्द अमल, जंहिंखे असां अंग्रेज़ी में फाइट और फ्लाइट चवंदा आहियूं। इन अमल में यानी इन रिस्पॉन्स में रद्द अमल में असांजो छा थींदो आहे, या त असां भॼण जी सोचींदा आहियूं या कोशिशि कंदा आहियूं या वेढ़ जी कोशिशि कंदा आहियूं। हिन करे फाइट और फ्लाइट, फाइट यानी वेढ़, फ्लाइट यानी भॼण। सो इन अमल में छा थींदो आहे, असांजी असाबी हालत छा हूंदी आहे, जो असांजूं अखियूं फुटारजी वेंदियूं आहिनि, असांजो रंग फिको थी वेंदो आहे, असांखे ॾकणी वठणु शुरू थींदी आहे, असांजी दिलि जी धक धक वधी वेंदी आहे, असांजो साह खणण जो पेस जेको आहे उहो तेज़ थी वेंदो आहे, असां तकिड़ा तकिड़ा साह खणंदा आहियूं,
असांजी ज़ुबान ख़ुश्क थींदी आहे, मिड़ी सुकी वेंदी आहे, असां ॻाल्हाए कोन सघंदा आहियूं। ॿियो त ठहियो, पर कुझु माण्हुनि जी त पतलून बि आली थी वेंदी आहे। सम्झो था न? इंसान जी जेका मतवाज़ी असाबी हालत हूंदी आहे उनखे होम्योस्टेसिस चवंदा आहियूं। होम्योस्टेसिस में इन्हनि ॿिन्ही जेको आहे रेस्ट एंड डाइजेस्ट ऐं फ्लाइट एंड फाइट जो जेको आहे उहो तवाज़ुन हूंदो आहे, उन विच ते हूंदी आहे, या मुतवाज़न हूंदी आहे। अहिड़ी तरह इहा टी हालत आहे जेके में असां आम हालत में चई सघूं था, यानी आम हालत में असां हूंदा आहियूं। ॿारो अञे ते असां पंहिंजे अॼोके सबक जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।